शादात कोट पब्लिक हेल्थ और म्यूनसिपल चेयरमैन शहरियों को सहूलियात देने में मुकम्मल नाकाम। शहरी गंदगी समेत मुख्तलिफ अज़ाब से दो चार गटरों के मेन होल खुले होने के बायस शहरियों और बच्चों का गटरों में गिरना मामूल बन गया, जबकि शहर के मुंतखब नुमाइंदे एक बार फिर मुंतखब होने के बाद मंजर आम से गायब। म्यूनसिपालिटी जो अमलो काथे असांखे पहिरीं ॻाल्हि त नज़र नथो अचे। शहर जो जहिड़ो बि रोड वठि, हिनमहिल तूं सिविल अस्पताल जो रोड वठि या काला मकाना रोड वठूं था, असां लखपति रोड वठूं था, कहिड़े बि रोड सां सफ़ाई जो अमलो असांखे नज़र ई नथो अचे। हर रोड सां जेॾीमहिल इहे सफ़ाई करण नाली वारा अचनि था, नाली जो कचिरो कढी करे वारी वाकस साॻी रोड ते ई रखनि था। उहा साॻी जेसी ते कोन था कनि, जेसी सुकी करे साॻी वापसि नाली में पए थो, वरी पाणी थी थो वञे। जे निमाज़ी को निमाज़ ले वञे थो त उन्हनि जो कपिड़ा पली थी था वञनि, न निमाज़ी निमाज़ ले वञे थो, वरी अचूं था त इन जो गटरनि जो जेको मुंहुं खुलियल आहे, हिते असां पाण ॾिठोसीं मासूम ॿारड़ो हिकिड़ो किरी पियो, ज़ख़्मी थी पियो, वरी उतां हिकिड़ो पीरसन अचे पियो, उहो बि उन ई गटर में किरी पियो। त कंहिं बि इंतिज़ामिया खे जूं न चुरियो आहे त भई हिते जेको आहे एॾा सारा इंसानी जानू ज़ाया था थियनि, असां इन्हनि खे ढकियूं करे कंहिं इंसान जो असां रमज़ान शरीफ़ जे सदके ख़ुदा जे सदके इन्हनि ते तर्स कयूं। न आहे को हिते कहिड़ो अहिड़ो अमलो जेको सफ़ाई सुथराई सही रखे, इन्हनि जो ढक गटरनि जो सही तरह बंदि करे, जो सही हिते करोड़े रुपया बजट अचनि था। जे बजट ते अचूं था त असांखे हिकिड़ो 10 रुपया बि ख़र्चो थिए नज़र नथो अचे त काथे को 10 रुपया बि ख़र्चो थिए थो। दूसरी जानिब शहरियों का वश न्यूज़ से बातचीत करते हुए मजीद कहना था कि करोड़ों रुपए की बजट का मिलना भी कोई फ़ायदेमंद नहीं। शहर जूं का तू गंदगी की लपेट में और शहर का कोई पुरसान हाल नहीं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शादात कोट।